प्यारी साथ संगत, जय जय नारायण नारायण नारायण। इन्हें उस्ततीअ सां सत्संग की शुरुआत था कयूं। तव्हां सभिनी जो स्वागत है। इन सत्संग में देवर्षि नारद विरचित भक्ति सूत्रन ते असां सत्संग करे रहिया आहियूं। अॼु 18 नंबर सूत्र देवर्षि नारद ॿुधाए रहियो आहे कि मूंखां पहिरीं भी महापुरुषनि भक्तिअ ते पंहिंजा वीचार रखिया आहिनि, उहे ॿुधो, उन्हनि जो आदर थो करे ऐं हिकु मैसेज भी थो ॾे कि भक्तिअ में कॉम्पिटिशन कोन हूंदी आहे, द्वेष कोन हूंदो आहे। उन में ॿुधाई वेद व्यास जो ऐं गर्गाचार्य जो, वो असां कल्ह ॿुधोसीं। वेद व्यास जो हो पूजा, पूजा ई करण भक्ति आहे। पूजा थींदी आहे हथनि सां, माना कर्म, कर्म इंद्रियूं कमु ईंदियूं आहिनि। ऐं ॿियो जेको ॿुधोसीं असां गर्गाचार्य जो, वो वरी हो कथा ॿुधणु, श्रवण करणु, उहो वरी थी वियो कननि सां, उहो थी वियो ज्ञान इंद्रिय। हथ थी विया कर्म इंद्रिय ऐं कन थी विया श्रवण जी क्रिया ज्ञान इंद्रिय। उहा अञा श्रेष्ठ आहे। हाणे शांडिल्य जो मत थो अचे 18 हिन सूत्र में।
ऋषि शांडिल्य जो छा है भक्ति के बारे में मत आत्मरत्य विरोध नेति शांडिल्य। आत्मरत्य विरोधे नेति पहिरीं त अर्थ समझो आत्मरतीअ जो। आत्मरस हिकु थींदो आहे सुख जेको ॿाहिरां ईंदो आहे, भौतिक पदार्थनि मां ईंदो आहे, ॿिए ते डिपेंड हूंदो आहे उहो सुख। ॿियो ॾींदो त सुख मिलंदो। उहो पदार्थ भी तो थी सघे, क्रिया भी थी सघे, या मनुष्य भी तो थी सघे। जेको ॿाहिरां अचे इहो सुख थींदो आहे। उहो नष्ट भी थी वेंदो आहे ऐं उहो बोर भी कंदो आहे। पर जेको भीतर मां अचे न उनखे आनंद भी चइबो आहे, रस भी चइबो आहे। पर जेको भीतर ई मौजूद हुजे ऐं असां भीतर पहुची करे भीतर ई स्थित थी वञूं उनखे चइबो आहे रति, आत्मरति। पंहिंजो पाण सां मिलणु, पंहिंजो पाण सां प्रेम करणु, पंहिंजो पाण मां सुख वठणु। पंहिंजी असांजी आत्मा आहे त सुख स्वरूप, आनंद स्वरूप। असांजी आत्मा त आनंदमयी आहे। उन सां जुड़णु, उन सां मिलणु ऐं उन सां रति करणु, इनखे आत्मरति चइबो आहे। असां सभु चाहींदा उहो ई आहियूं। असां जीव मात्र भॼूं पिया था, भिटकूं पिया था सुख पाइण जे लाइ। कहिड़ो सुख? जेको सच में सुख ॾे असांखे, भ्रम न पैदा करे। घणा दफ़ा तव्हांखे महसूसु थियो हूंदो कि हिन शइ में परियां खां त सुख लॻे पियो, पर पोइ मिलियो त कोई अहिड़ो त न हो, मृग मारीचिका वांगुरु। असां चाहींदा आहियूं टिकाऊ सुख, रस जंहिंमें वधंदो रहे, घटि न थिए। सभई जीव उहो चाहिनि था, पर ख़बर कान्हे कि उहो मिलंदो कीअं, किथे मिलंदो। उनखे आत्मरति चइबो आहे। हाणे उहो प्रगट त ॿाहिरां ई कोशिशि त ॿाहिरि ई करणी पवंदी, जेसिताईं भीतर वञूं। ईअं थींदो अथव, क्रिया ॿाहिरि थी पर रस भीतर प्रगट थियो। प्रेम छा आहे? प्रेम में इहो ई आहे, प्रेमीअ खे ॾिठोसीं असांजे अंदरि रस उत्पन्न थी वियो, रस असांजे अंदरि उत्पन्न थियो, माध्यम प्रेमी ठहियो। आनंद प्रेमीअ कोन ॾिनो, असांखे जेको भीतर उत्पन्न थियो, रति जेका उत्पन्न थी, उन प्रेम ॾिनो। त अहिड़ियूं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जिन सां आत्मरति उत्पन्न थिए थी, माण्हू सोचे ई नथो। माण्हू त बसि शुरू थो थी वञे कि हिन में सुख आहे, मूंखे हाणे इहो खपे। अरे भाई, तुंहिंजो सुख जंहिंमें आहे पहिरीं पतो लॻाए कि उहो जड़ आहे या चेतन आहे। अगरि जड़ आहे, निर्जीव वस्तु आहे, त उहा जड़ वस्तु तो चैतन्य खे सुख किथां ॾींदी? तो चैतन्य खे ॻोल्ह। तूं चैतन्य आहीं, तूं निर्जीव कोन आहीं, तूं जीवंत आहीं। त कंहिं जीवंत खे ॻोल्ह, चेतन जंहिंमें चेतना हुजे, होश हुजे, उन मां सुख प्राप्त कर न। जड़ छा आहे? धन जड़ आहे। धन खां कॾहिं पुछी ॾिसो, ॻाल्हाए ॾिसो, कोन ॻाल्हाईंदव। पर माण्हू उन सां प्रीत करे वेठो आहे। पद जड़ आहे ऐं असां खां ॿाहिरि आहे, ऐं सुख भीतर आहे। जेको असली रति आहे उहा भीतर आहे। ॿाहिरि जेका शइ आहे उहा भीतर किथां सुख ॾींदी? धन ॿाहिरि आहे, पद ॿाहिरि आहे, इहे सभु ॿाहिरि आहिनि। इन्हनि शयुनि में रति कान्हे। इन्हनि ॿाहिरियुनि शयुनि में भ्रम आहे, धोखो आहे, पर अॼु ताईं कंहिंखे सुख मिलियो कान्हे।
हाँ, इन्हनि शयुनि जो सदुपयोग करे ऐं डिटेच थी वञे, इन्हनि शयुनि जो सही सही उपयोग करे संसार खे छॾे ॾे, त जेको उनखे परमात्मा मां सुख मिलंदो, त चई सघूं था धन एतिरो कमु कयो कि असांखे परमात्मा ताईं पहुचायईं ऐं पाण हली वियो, संसार मां जिद छॾायईं धन। बाक़ी धन इहो मुश्किल आहे कि धन कोई धनवान माण्हू परमात्मा ताईं पहुचे, मुश्किल आहे, छो त इहा माया आहे। माया कॾहिं बि परमात्मा सां मिलण न ॾींदी, धन जी आसक्ति फासाए ई छॾींदी। त इहा रति जी ॻाल्हि हली रही आहे। हिन में अचे थो शांडिल्य छा चयो आहे भक्तीअ जे बारे में, कि इहा आत्मरति नष्ट न थिए त इहा ई भक्ति आहे। इन आत्मरतीअ खे जेके ॻाल्हियूं नष्ट कनि थियूं, जेके विरोधी आहिनि, आत्मरतीअ जो विरोधियूं छा आहिनि? संसार, सुख संसार में ॻोल्हणु, सुख पदार्थनि में ॻोल्हणु, सुख हाईलाइट या शरीर में ॻोल्हणु कि मुंहिंजो शरीर हाईलाइट थिए, इनखे चइबो आहे आत्मरतीअ जो विरोधी सुख। आत्मरतीअ जो विरोधी सुख, उन आत्मरतीअ जो विरोधी सुख जेको आहे, नकली सुख, टेम्परेरी सुख, उनखे हटाइण भक्ति आहे, उनखे अचण न ॾियण, उन में न फासण, इहा भक्ति आहे। शांडिल्य जे अनुसार कि असांखे सांसारिक सुख त आया, भॼंदा आया, पर असां ॾिठोसीं कि इन सां त मुंहिंजी भक्ति नष्ट थी वेंदी, परमात्मा खां मां जुदा थी वेंदुमि, ऐं उहो मूंखे कोन्हे थियणो परमात्मा खां जुदा। उन्हनि शयुनि खे हटाए छॾियोसीं, ठुकराए छॾियोसीं, लत हणी छॾीसीं, पंहिंजी मस्तीअ खे कोन छॾियोसीं, इहा ई भक्ति आहे शांडिल्य जे अनुसार। वेद व्यास जे अनुसार कर्म इंद्रिय आहे भक्ति, हथ पूजा। गर्गाचार्य जे अनुसार श्रवण इंद्रिय, कन जे द्वारा कथा ॿुधण आहे भक्ति, ज्ञान इंद्रिय। शांडिल्य इन खां ऊंची ॻाल्हि थो करे कि आत्म सुख तूं मौजूद हुजी, उन जे द्वारा तुंहिंजो परमात्मा सां अटैचमेंट हुजे, इहा आहे भक्ति। उन में जेके तोखे सांसारिक सुख विच में अची वञनि, ईंदा ई आहिनि, पर तूं उन्हनि खे हटाए छॾी, तूं ठुकराए छॾी, त इहा आहे भक्ति। तो माना भगवान जो रस, भगवान जो सुख पाइण लाइ सांसारिक सुख छॾे ॾिनो, इहा आहे भक्ति, आत्मरति। त असां ॻोल्हियूं कि असांजो वास्तविक, असांजो अटैचमेंट, असांजी आत्मा जो अटैचमेंट किथे आहे, असांखे वास्तव में सुख किथे थो मिले, उहो ॻोल्हियूं। संसार में भली तव्हांखे लॻंदो हूंदो कि हिते सुख मिलियो, पर सुख किथे आहे? तव्हांखे लॻंदो हूंदो शादीअ ते वियासीं, ड्रेस पातीसीं, बढ़िया तयारु थियासीं, सिर्फ़ु 50 माण्हुनि खे इन्विटेशन हो, हुन में असां बि हुआसीं तव्हांजी दया सां। तव्हांखे लॻंदो वियासीं, बढ़िया असां हाईलाइट बि थियासीं, उन में सुख ईंदो आहे छा? पोइ ख़ुशि त ॾाढा थींदा आहिनि। इहो कहिड़ो सुख आहे? सुख त ओॾीमहिल बि कोन्हे, मां सम्झां थो, पर उन महसूसु थींदो आहे उन्हनि खे न, पर उहो सुख कान्हे। इहे सभु सांसारिक शयूं आहिनि, सजावटी, इन्हनि में रति न हुजे। इहो इन जे चकर में माण्हू छा न अपराध कंदो आहे। हिकु त स्वार्थी थी वेंदो आहे, सांसारिक सुख पाइण जे लाइ स्वार्थी, कीअं बि करे हाणे धन अचणु खपे, धन ईंदो त ई मूंखे सुख मिलंदो, ग़लति दिशा में भिटके पियो थो। उहो छॾे करे तूं वास्तविक सुख ॻोल्ह, हल
शास्त्र ऋषि मुनि चवनि था कि तू सचो स्वार्थी थी त ढंग जो स्वार्थी थी। ही कहिड़ो स्वार्थ आहे कि तोखे सुख मिले बि कोन पियो थो ऐं तू अपराध बि थो करी, पाप बि थो करी उहो सुख पाइण लाइ, तोखे मिले किथे थो सुख। तू वास्तविक उहे जॻहियूं ॻोल्ह जिते तोखे तुंहिंजो आत्मा जो रस प्रगट थियण लॻे। उहा आहे रति, आत्मरति। उनखे बरक़रार रख। पाण खे किथे सुख मिलंदो आहे? सत्संग में। त चो आहे आहे आनंद सतगुर द्वारे, आहे आहे आनंद सतगुर द्वारे, आहे आहे आनंद सतगुर द्वारे। सत्संग दुखड़ा निवारे निवारे, आहे आहे आनंद
खे त आनंद हिते अचे थो, ॿियो कुझु मिले त कान थो। छा थो मिले? कुझु मिले थो या न? इन जे अलावा सांसारिक त कुझु कोन थो मिले, पर उहो अनुभव करे त हिकु अहिड़ी शइ मिले थी, असांजे भीतर जो आनंद प्रगट थिए थो। छो त इहो नियम आहे, जेका शइ जितां पैदा थी आहे उनखे उते ई आनंद ईंदो जितां पैदा थी आहे, उन सां मिलण में ई। असां सभु पैदा थिया आहियूं परमात्मा मां, त जॾहिं असां परमात्मा जे दर ते ईंदा आहियूं त सहज ई असांजी आत्मा आनंदित थींदी आहे। अग्नि अग्नीअ सां मिलणु चाहींदी आहे, वायु वायुअ सां, जल जल सां। तीअं ई असांजी मंज़िल आहे परमात्मा। त ईअं लॻंदो आहे कि असां ॾिठो त कान्हे परमात्मा किथे आहे, ख़बर ई कान्हे। इहो उनखे ख़बर आहे भॻवानु किथे आहे, भॻवानु ॼाणे। असां त तुच्छ बुद्धीअ वारा, त हिन संसार में असां रहण वारा असांखे लॻंदो आहे कि जेको ई दर आहे, गुरूअ जो दर, टिकाणो, दरबार, इते आहे भॻवानु। इहो भाव आहे असांजो, इते मिलंदो, इते इन जो ज़िक्र थींदो आहे। इहो सोचे करे अचिजो कि गुरू इहो भॻवान जो दर आहे, इतां ई रस्तो मिलंदो भॻवान जो। बाक़ी त घुमण लाइ सॼो संसार अथव, घुमण फिरण लाइ दरबार में न अचिजो, हिते न, किथे बि न। या असां सिंधियुनि में बि आहे बीमारी, चवनि असां वियासीं उन में धाम में, निरंजन धाम में या कोई बि धाम, छा त झूमर लॻल हो, छा त लाइटिंग हुई, छा त फर्श, ॾिसो त सही। त तूं माना भॻवान सां त मिलण कोन वई आहे, तो हुन भॻवान खे त ॻोल्हण वई आहे कोन। ईअं थो लॻे तूं होटल में घुमण वई आहे। इन लाइ कान्हे, उते पोइ तुंहिंजो आनंद थोरी प्रगट थींदो आत्मा जो। पोइ त तूं ॿिनि टिनि खे वञी बसि ॿुधाईंदीअ कि हुते हीअं आहे, हुते हीअं आहे, ऐं मां उतां थी आई आहियां, इहो ॿुधाईंदी आहियां। तुंहिंजो एतिरो ई कमु आहे न, पोइ तोखे आनंद किथां मिलियो? जेसि तक ख़ुदि जो भीतर जो आनंद प्रगट न थिए, तेसि ताईं संतुष्ट थी वेही न रहिजो। ॻोल्हिजो, ॻोल्हींदा रहिजो उहो आनंद।
ताकि तव्हां भिटकंदा भिटकंदा भगवान खे ॻोल्हींदा ॻोल्हींदा अचो ऐं शायदि भगवान मिली भी वञे। धन्यवाद ॾियो। अच्छा धन्यवाद न ॾेई सघो काई ॻाल्हि कान्हे, बुराई त न कयो, मुंहिंजी न ॿियनि कंहिंजी बि। पोइ बचंदो छा तव्हां वटि? अगरि दरबारूं बंदि थी वयूं, टिकाणा हटी विया, हींअर त ख़ुशि फ़िलहाल त ख़ुशि थींदा समाज माण्हू, पोइ बचंदो छा? पोइ त इहो बि रस्तो ख़तमु। हिकिड़ो ई रस्तो हो भॻवान सां मिलण जो, उहो बि बंदि। त कुझु बि करे दरबारूं खे बचाए वठिजो। हालांकि दरबार खे बचाइण वारो त हो आहे जेको जिन उपाया जग, जिन उपाय मेदनी, सोई करदा सार। जंहिं उनजी इच्छा, मां पहिरीं ॾाढो पहिरीं चयो हो बाबा जन जी वरसीअ ते कि कहिड़ी दरबार किथे स्थापित थींदी इहो तय बि अस्तित्व कंदो आहे कि दरबार कहिड़े एरिया में किथे ठहंदी, किथे जोत ॿरंदी सत्संग जी, इहो अस्तित्व जो निर्णय हूंदो आहे। परमात्मा जा अनेक नाला आहिनि, त ही अस्तित्व जो अर्थ अहिड़ो आहे जो सभु स्वीकार कंदा। ॾाढा परमात्मा खे न मञींदा आहिनि, ॾाढा नई पीढ़ी भगवान खे न मञींदी आहे, त उन्हनि जे लाइ इहो अखर इस्तेमालु कबो आहे। अस्तित्व असां ख़तमु थी वञूं शरीर सां, संसार त हूंदो न भाई, कंहिं न कंहिं शइ जो अस्तित्व त हूंदो न, कुझु त हूंदो न बाक़ी, बसि उहो ई परमात्मा आहे। त हेॾां अचो, जेको प्रश्न पुछे उनजो त स्वागत थियणु खपे, उहो साम्हूं वेहे। अस्तित्व माना जेको आहे, जेको हो ऐं जेको बचंदो, जेको पोइ बि रहंदो, उनखे चइबो आहे अस्तित्व, ऐं उहो ई ईश्वर आहे। त मां इहो वधीक यूज़ कंदो आहियां। मतां कोई चए कि पुराणियूं ॻाल्हियूं थो करे, भई अस्तित्व त रहंदो न, उनखे ब्रह्मांड चओ, परमात्मा चओ, शक्ति चओ, वैज्ञानिक बि कुझु न कुझु त नालो ॾियनि था उनखे, गॉड पार्टिकल, कुझु न कुझु त आहे। त भगवान न चओ, उनखे अस्तित्व चओ कि जेको आहे, जेको रहंदो। त ही आस्थान आहिनि जिते भगवान सां मिलण जो रस्तो खुलंदो आहे। असांजो आत्मा जो आनंद प्रगट थींदो आहे, पर उहो थियणु खपे। नथो थिए त शायदि आस्थाननि ते संसार अची वियो आहे, शायदि टिकाणनि में संसार अची वेंदो आहे न, जीअं मां ॿुधायो चकाचौंध, त पोइ वो दरबार छा, पोइ त वृंदावन भली छो न हलिया वञो। वृंदावन में बि द्वारिकाधीश जो मंदिर आहे, उन में साल में हिकु दफ़ो भगवान जी मूर्ति ॿाहिरि कढंदा आहिनि ऐं हिकु हीरनि मोतियुनि सां जड़ियल सिंघासन उन ते विहारींदा आहिनि। उन ॾींहुं ॾाढी भीड़ थींदी आहे, ॾाढी भीड़। छो? ये हीरा मोती ॾिसण जे लाइ। चाहे तिरुपति बालाजी ब्रह्मोत्सव थींदो आहे त ज़्यादा भीड़ पहुचंदी आहे, उनजो बि वैभव ॾिसण लाइ। त इहो संसार आहे न, भगवान जे दर ते वञी संसार न खणी वञिजे, संसार खां बचणु खपे। असांजी आत्मरति प्रहार सौंदर्य ॾिसी करे, जीअं अमृतसर वञूं, गुरुद्वारनि में ॾाढो सुठो लॻंदो आहे, असां हुते वियूं, असां हू कुझु न ॾिसूं, असां आत्मिक अनुभूति महसूसु कयूं ऐं परमात्मा सां जुड़ण जी कोशिशि कयूं। मंदर इन लाइ थींदा आहिनि, टिकाणा इन लाइ थींदा आहिनि कि वेही करे असांजी आत्मा ॿाहिरि अचे। आत्मा सां खां अलॻि कान्हे, असां ई आहियूं, उहो ॿाहिरि अचे तत्व, संसार भुलिजी करे। इनखे आत्मरति चइबो आहे। शांडिल्य चयो आहे कि आत्मरति प्राप्त कोन्हे करणी, सम्झिजो, आत्मरति पाइण खे भक्ति नथो चए। हू चए थो आत्मरतीअ में जेके शयूं विघ्न थियूं विझनि
उनखे साहस पूर्वक हटाइण इहा आहे भक्ति। त उन्हनि ॻाल्हियुनि खे न त आयो आहे कि मूंखे कोन खपे प्रतिष्ठा, कोन खपे तारीफ़ कूड़ी, कोन खपे धन या ॿिए शयूं, इहे रुकावट थियूं विझनि मुंहिंजी आत्मरतीअ में। त जेको तव्हां लत हयव, ठुकरायव, इहा ई आहे भक्ति। केरु कंदो अहिड़ी ॾुखी भक्ति? पर इहो शांडिल्य जो मत आहे, कोई ज़रूरी कान्हे कि तव्हां मञो। नारद थो ॿुधाए कि भाई इहो हुन जो मत आहे कि पंहिंजे स्वभाव जे विपरीत जीअण। इहो त नुक़सानु तव्हांजो आहे न। तव्हांजो स्वभाव आहे आनंद स्वरूप ऐं तव्हां दुख पिया था ॻोल्हियो, दुख सां पिया था दोस्ती कयो। दुख ॾियण वारियूं शयूं पैकिंग करे तव्हां वटि अची थियूं वञनि त उनखे था पकड़ियो। पंहिंजे स्वभाव जे अनुसार जियो, उन्हनि सां प्रेम कयो जंहिंजो तव्हां सां स्वभाव मैच थिए। परमात्मा उहो केरु आहे? प्रभु परमात्मा। इहो थियो शांडल्य जो मत। हाणे तो अचे देवर्षि नारद जो मत। मत सम्झंदा आहियो न? जो मत हेॾी देर खां है हेॾी देर खां मत ई त हले पियो थो भाई। शांडिल्य जो मत, वेद व्यास जो मत, इन जो छा मत? विचार, राय 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 पे थी हले। हिन जी राय भक्तिअ जे बारे में शांडिल्य जो चवण ही आहे। ऐं ही ज़िमेदारी सां ॻाल्हाईंदा अथव। ईअं ई कोन ॻाल्हाईंदा अथव। तव्हां बि पंहिंजी राय रखंदा आहियो न किथे? तव्हां सभु हाँ, पर मत, हाँ वो मत, वो मत ही अलग थींदी आहे। तुम्हारी गत मत, वो मत अलग आहे। जे वोट कोन ॾींदा आहियो, मतदान, त भाई न इहो ई थी वियो कि मुंहिंजो हिनखे मत, छो त मुंहिंजे हिसाब सां ही हीअं आहे, ही सही आहे, मुंहिंजो वोट हिनखे। हाँ, समर्थन भी चई सघूं था, विचार भी चई सघूं था। भाई अनुभव भी त अची वियो न मत में कि मूं चङी तरह जांचो ऐं राय भी अची वई। राय कि मुंहिंजी राय ही आहे। हिननि सभिनी जी इहा मत पियो थो हले। मुंहिंजो मत हे आहे, मुंहिंजी सोच ही आहे, सोच ई चओ हलो। ऐं पोइ उहा ज़िमेदारी सां, ही ज़िमेदार आहिनि सभु, ही पुठिते कोन हटंदा। नारद पंहिंजी भी सोच हाणे रखंदो भक्तिअ जे बारे में कि मुंहिंजे हिसाब सां भक्ति छा आहे। तव्हां भी कॾहिं पंहिंजो मत रखो कंहिंजे अॻियां, पंहिंजी वीचारधारा रखो, पंहिंजी सोच रखो त ज़िमेदारी सां रखिजो। ज़िमेदारीअ सां कुझु भी न चई ॾिजो कंहिंजे बि बारे में कि हीअ अहिड़ो आहे, हीअ अहिड़ो आहे, हीअ अहिड़ो आहे, ईअं न। पोइ उनजे लाइ हिकिड़ो ई जवाबु तयारु अथव मुंहिंजे तरफ़ां। तव्हां कंहिंजे बि बारे में राय रखंदा न, सम्झो ॿिनि भाउरनि जे बारे में राय रखो। तव्हां चओ वॾो भाउ ॾाढो सुठो आहे, नंढो भाउ त बेकार आहे। तव्हां इहा पंहिंजी राय ॾिनव, इहो मत रखियव, पंहिंजो वोट ॾिनव कि वॾो सुठो आहे, नंढो ठीकु कान्हे। त पोइ मुंहिंजो जवाबु ईंदव ठीकु आहे, तोखे ॿिए जनम में या हिन ई जनम में वॾे जहिड़ो पुटु मिलई ऐं जंहिंखे नंढो थो वणे उनखे नंढे जहिड़ो पुटु मिले। पोइ पतो पइजी वेंदो कि तव्हां इहा जेका राय रखो पिया उहा कहिड़े बेस ते पिया रखो। त सोचे सम्झी राय रखिजो। ही जेके आहिनि न नारद, शांडिल्य, वेद व्यास, गर्गाचार्य, ये ज़िमेदार आहिनि। ही जेको ॻाल्हाईंदा आहिनि उन लाइ पूर्णतः परिणाम जे लाइ ज़िमेदार हूंदा आहिनि कि हा जेको बि असां चयोसीं सही चयोसीं। त नारद चए थो हाणे तव्हां नारद जो भी मत ॿुधो। पंहिंजो नालो पाण थो खणे, नारदस्तु तदर्पिता खिलाचारिता तद्वस्मरणे परम व्याकुल तेति।
नारद छा थो चए ख़बर अथव? चए थो देवर्षि नारद जे अनुसार, पंहिंजे ई नालो पाण खणी करे थो चए, नारद जे देवर्षि नारद छा थो चए ॿुधो। त इहा कहिड़ी भाषा आहे? हीअ उहा ई भाषा आहे जेको हिकु भगत इस्तेमालु कंदो आहे। स्वामी राम तीर्थ चवंदो हो कि मां बादशाह राम आहियां ऐं बादशाह राम खे कोई अगरि घटि वधि ॻाल्हाए, हुनजी कोई बुराई करे या मारेसि, त खिली करे ॿियनि खे ॿुधाईंदो हो कि अॼु राम जी ॾाढी बेइज़ती थी आहे, राम जी अॼु मोचड़ा पिया आहिनि। हीउ ॾाढो उचकंदो हो, अहंकार में अची वियो हो। त कोई पुछेसि भाई राम केरु? त पोइ ॿियो कोई ॿुधाईंदो हो कि पंहिंजी ॻाल्हि पियो थो करे कि राम। ऐं कॾहिं माण्हू हार पाइनिसि, स्वागत कनिसि, त वरी चए अॼु राम जो ॾाढो सम्मान थियो, स्वागत थियो, पंहिंजे ई नाले चवंदो हो, राम जो सम्मान थियो। तीअं देवर्षि नारद पियो थो चए कि नारद जो बि मत ॿुधो। हाणे नारद जे अनुसार सभिनी कर्मनि खे भॻवान जे अर्पण करणु भक्ति आहे। ऐं ॿी बि ॻाल्हि जोड़े थो कि जॾहिं बि भॻवानु विसरी वञे, थींदो आहे भॻवानु विसरी वेंदो आहे, त माण्हू भगत व्याकुल थी वञे, त इहा आहे सची भक्ति। ॿ ॻाल्हियूं जोड़ियूं, ॿ ॻाल्हियूं आहिनि, त इन्हनि खे पाण अलॻि अलॻि सम्झूं। पहिरीं ॻाल्हि थो चए सभिनी कर्मनि खे भॻवान जे अर्पण करणु। जॾहिं भगत खे भॻवान जो प्रेम मिलंदो आहे न, त उहो सभु कुझु अर्पण करणु चाहींदो आहे। तव्हां अगरि कंहिंसां प्रेम कयो त उनखे सभु ॾियणु न चाहींदा आहियो। पुटु हुजे या नुंहं ते साहित हुजेव त सभु कोन ॾियणु चाहींदा आहियो, सभु हिनखे प्रेम आहे न। त जॾहिं भॻवान सां कंहिंजो प्रेम थी वञे त उहो त सभु लुटाइणु चाहींदो आहे उनजे पुठियां। उतां ईंदो वेंदो अथसि ऐं न लुटाईंदो वेंदो आहे। भॻवान जे नाले ते, भॻवान जे लाइ सभु लुटाईंदो वेंदो आहे। वेंदो दुनिया में वधंदो, दानी सजण दुलारो, दानी सजण दुलारो, परमात्मा जो प्यारो। वेंदो दुनिया में वधंदो, दानी सजण दुलारो, दानी सजण दुलारो, परमात्मा जो प्यारो। मालिक जी नाले जेको माया छॾे लुटाए, राज़ को उन्हीअ खे रोज़ी हर हंधि ॾिए रसाए, हर हंधि ॾिए रसाए, तोड़े करे उन्हीअ खां, तोड़े करे उन्हीअ खां, सारो जगत किनारो, सारो जगत किनारो, परमात्मा जो प्यारो। वेंदो दुनिया में वधंदो, दानी सजण दुलारो, दानी सजण दुलारो, परमात्मा जो प्यारो। हिकिड़ो दर्जी हो, जेसो हुनजो नालो, भॻवान जो भगत, ऐं भक्तीअ जी प्रेरणा किथां मिली हुअसि? सत्संग मां। त हिन चई मां बि कुझु दान पुण्य कयां पंहिंजी कमाईअ मां।
दर्जी हो टेलर, त उन सस्ताई जे ज़माने में हिन जो निर्णय कयईं कि जेतिरी बि कमाई थींदी अधु घर ॾींदुमि ऐं अधु मां कुझु न कुझु दान पुण्य कंदुमि। त लॻभॻि हिनखे रोज़ 2 रुपया बचंदा हुआ सस्ताईअ में। त रुपए सां घर ॾिनई रुपए जी कुटी ठाही, शुद्ध घीअ जी कुटी, थाल भरिजी ठही वियो रुपए में। उहो खणी करे आयो विच चौराहे ते बाज़ार में, जीअं शिव मंदरु आहे पाण वटि, उते ग़रीबनि खे विराए ॾिनई। ग़रीब खाइनि त ॾाढा ख़ुशि थी विया, भाई असां त ग़रीब माण्हू। उन ज़माने में शुद्ध घीअ जी कुटी माना ग़रीब माण्हूअ खे नसीब न हुई। त हीअ खाई एॾा तृप्त थी विया ग़रीब जो उनखां वधीक जैसे खे ख़ुशी मिली। कंहिंखे कॾहिं खाराए करे बि ख़ुशी पाए ॾिसो। जैसे इहो नेम ठाहे छॾियो, रोज़ थाल ठाहे करे कुटीअ जो रुपए में ठही वेंदो हुअसि ऐं अची करे उते विराए, त भीड़ वञे वधंदी, छो त हुन में सवादु अचणु लॻो, भीड़ वधंदी वञे। जैसो ग़रीब दर्जी जंहिंजो इहो वाइदो, अधदान जे बिले मूं थे जेको रोज़ फ़ाइदो, थे जेको रोज़ फ़ाइदो, बाक़ी कंदो हो अधमा, बाक़ी कंदो अधमा, घर जो सॼण गुज़ारो, घर जो सॼण गुज़ारो, परमात्मा जो प्यारो, वेंदो दुनिया में वधंदो, दानी सॼण दुलारो, दानी सॼण दुलारो, परमात्मा जो प्यारो। त जैसे जो इहो नेम ठहियो, हलंदे हलंदे इहो सिलसिलो हलियो। हिन जी कुटी कॾहिं खुटंदी कोन हुई, स्वाद बि ऐं कॾहिं खुटंदी कोन हुई, बरकत बि। हिन जो जीवन सफल थी वियो। हिनखे त रोज़ इंतज़ारु रहंदो हो कि सुबुह थिए त मां या विरायां ऐं पंहिंजे धंधे ते लॻां। जीवन में को कारण अहिड़ो ॻोल्हिजो कि जीवन में उत्साह बणियो पियो हुजे, कोई बि कारण ॻोल्हे वठो जंहिंमें वास्तविक आनंद रोज़ असांजो निकिरंदो रहे। हाणे इहा ॻाल्हि सॼे शहर में फेमस थी वई कि जैसे भगत जी कुटीअ में स्वादु आहे, राजा ताईं ॻाल्हि पहुची वई। त राजा पुछई, भाई केरु आहे इहो जैसो? त वज़ीर ॿुधाईंसि, साईं आहे त दर्जी, पर हुनजी कुटीअ जो ॾाढो नालो ॿुधो आहे असां। त राजा बि वेस मटाए करे कुटी वठणु वियो। हुन खाधई, राजा खाधई, स्वादु त आयसि अलाए कोन आयसि भॻवानु ॼाणे, पर भीड़ ॾिसी करे ईर्ष्या ज़रूरु थियसि। हिनखे लॻो मां हेॾो घुमियमि, कंहिं बि मुंहिंजो ज़िक्र कोन कयो कि राजा सुठो आहे या कहिड़ो आहे, ज़िक्र हिन जो ई पियो थो थिए, जैसे जो। त ईर्ष्या में अची करे हिन हिकु फरमान जारी कयो, राजा जली हसद में हो कोई घुमायो, जैसे दुकानदार खां कपड़ो न को सुभायो, कपड़ो न को सुभायो, मेहनत कई मजूरी,
कि जैसे खां कोई भी कपड़ा न सुभाए त हिन वटि थोड़ा पैसा हुआ त उन ॾींहुं त कमु हलायई, कोई ग्राहक न अचे त छा कई, मज़ूरी कई। जेके बि छोकिरा चवंदा आहिनि न कि असां बेरोज़गार आहियूं त मज़ूरी त खुलियल आहे न, हिन में बेइज़ती कहिड़ी आहे? या त भाई ॿियो कमु कर, भाई मज़ूरीअ में भी 400-500 रुपया मिलन था न, कम जी कमी थोड़ी आहे, कम करण वारनि जी कमी आहे। त ॿियो कोई चारो न ॾिसी करे हिन मज़ूरी कई, हिनखे बर्फ़िया मिलिया सस्ताईअ में, रुपयो घर ॾिनई, रुपये जो कुटीअ जो थाल ठाहे करे उहे ई विरहाई। राजा खे पतो पियो कि उहो त विरहाए पियो थो, त राजा पतो की छो हाणे किथां अथई पैसा, त ॿुधाइंसि वज़ीर मज़ूरी कई। त राजा चई लिखो फरमान ज़ारी कयो, फतवा ज़ारी कयो, मेहनत मज़ूरी जेको जैसे भगत खे ॾींदो, राजा जे ॾंड जो भागी सो प्राणी थींदो, भागी सो प्राणी थींदो, गिरवी रखे मशीन खे, नाणो वरतई उधारो, परमात्मा जो प्यारो, तानी सजण दुलारो, वेंदो दुनिया में वधंदो, तानी सजण दुलारो, तानी सजण दुलारो, परमात्मा जो प्यारो। मशीन जैसा कपड़ा सुबह आहिनि, उहा मशीन हिकिड़े सेठ वटि गिरवी रखी, बर्फ़िया वरितई, रुपयो घर ॾिनई, रुपये जो कुटीअ जो थाल ठाहे करे उहे चौक ते विरहाइण लॻो। राजा पुछी भाई हिन किथां आंदा आहिनि पैसा, पतो कयो। त ॿुधाइंसि साईं हिन उधार ते पैसा वरिता आहिनि। राजा चई ओके, फरमान है फिरी वियो, सबको ॿुधे चिताए, जैसे कि जेको लहेणे ओधर वठे उगारे, ओधर वठे उगारे, अॻिते ना ॾे को उनखे, अॻिते ना ॾे को उनखे, कोई भी को सहारो, कोई भी को सहारो, परमात्मा जो प्यारो। वो जैसो भगत वरी ॿिए ॾींहुं उन सेठ वटि वियो, चईंसि साईं मां मशीन तव्हां वटि कल्ह गिरवी रखी, बर्फ़िया वठी वियो हुउमि, बर्फ़िया ॿिया बि ॾियो उधारा। सेठ होको ॿुधी चुको हो कि हिनखे कोई बि पैसा उधारा न ॾे ऐं जंहिं ॾिना आहिनि उहो वापसि बि वठे। त ॿाह खां पकड़ियईं सेठ जैसे खे, चईंसि वे भाई तूं पंहिंजी मशीन हितां खणी वञ ऐं मुंहिंजा पैसा ॾेई वञ, ब्याज कोन खपे, मूंखे बसि पैसा ॾे। जैसे चईंसि साईं मां त पाण पैसा वठण आयो आहियां, मूंखे त प्रसाद विरहाइणो आहे। हुन चईंसि प्रसाद मुंहिंजो कहिड़ो मतिलबु, राजा फरमान जारी कयो आहे, मूंखे ॾे तूं। जैसे भगत खे कुझु बि सम्झ में आयो कोन, उन बाह छॾाए करे ऐं वठी डुक पाती। हाणे जैसो अॻियां सेठ हुन जे पुठियां हलंदा अचनि भॼंदा अचनि, हिकिड़ो रस्ते ते पत्थर अची वियो, जैसो उन पत्थर सां टकराइजी वियो ऐं हेठि वञी किरियो। भव खां डिॼी भगत जीअं चोरीअ भॻो छॾाए, ठोकर सां तंहिंखे ठाकुर पैसा ॾिना पुॼाए, पैसा ॾिना पुॼाए, परमा
आनंद प्रेम साथिय नहीं बनो निमानो परमात्मा जो प्यारो तानी सजन दुलारो। जीअं जैसो भगत हेठ किरियो त छा ॾिसे खाॿे हथ जे हेठां बरपिया पिया आहिनि ऐं साॼे हथ जे हेठां बि बरपिया पिया आहिनि। इहा कथा असांजा पिता साहिब ॿुधाईंदा हुआ। इन करे मूंखे भॼन बि यादि आहे, कथा पॉइंट टू पॉइंट हिकु हिकु ॻाल्हि यादि आहे। पोइ थियो कपिड़ा छंडियईं, ॿ बरपिया ॿिन्ही हथनि में पिया आहिनि। सेठ अची पकड़ींसि, सेठ खे न बरपिया ॾिना, सेठ बि वाइड़ो थी वियो, चुप बि थी वियो। बाक़ी 20 रुपए मां छा कयईं? हा, ध्यानु अथव न, घटि माण्हुनि में इहो फ़ाइदो आहे। रुपयो घर ॾिनई, रुपए जो कुटीअ जो थाल ठाहे करे विरायईं त राजा पतो करायो, गुप्तचर एजेंसी लॻाई कि पतो कयो हिन वटि अचनि किथां था पैसा। गुप्तचर एजेंसी फेल थी वई, CBI बि फेल थी वई, कोई सम्झी न सघियो हिन वटि पैसा आया किथां। राजा पाण पहुची वियसि जैसे वटि, चीस मुंहिंजा पीउ मां हारायो तो खटियो, पर एतिरो त ॿुधाए तो हाणे किथां पैसा आंदा। त जैसे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई, साईं मुंहिंजा सभु रस्ता बंदि थी विया हुआ, पोइ परमात्मा मूंखे पहुचाया आहिनि। राजा चयो बाप रे, छुटऊं। हाणे हिन सां गॾु अची वियो आहे भॻवानु, हाणे हिन जे फेवर में अची चुको आहे भॻवानु। हाणे मां छा, मुंहिंजो पीउ बि हिन सां कोन पुॼी सघंदो। पोइ त राजा चयईंसि मूंखे माफ़ु कर, तूं जेतिरो धन चई मुंहिंजे खजाने मां खणंदो वञ। जैसे चई साईं मां ख़ुशि आहियां, मां ॿ रुपया कमाईंदो आहियां, रुपए मां घर हली वेंदो आहे, रुपए सां मां थाल विराईंदो आहियां भॻवान जे नाले ते, त मां ख़ुशि आहियां। नारद जे अनुसार इहा अथव भक्ति। मालिक जे नाले जेको माया छॾे लुटाए, पोइ परमात्मा उनजो योग क्षेम वहन करे थो, माना उनजो रोजी रोटीअ जो प्रबंध परमात्मा थो करे, जेको भगवान जे नाले सभु लुटाए थो। त नारद जे अनुसार भक्तिअ जा इहे 2 आहिनि। हिकु इहो जेको ॿुधोसीं कि सभु कुझु सर्वस्व लुटाए छॾे, ऐं ॿियो असां सुभाणे ॿुधंदासीं। बोल श्री कृष्ण भगवान की जय।